अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं तालका भेरिया खां अलीज़मा कलोड़े जी। ठारू शाह जी नारी तहफ़ुज़ लाइ दरपदर। नारी सतारा परवीन क़ुरान पाक खणी मुड़स जी ज़ियादतुनि ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ मीडिया अॻियां रोईंदे तहफ़ुज़ जो मुतालबो करे छॾियो। क़ुरान पाक खड़ी बयान ॾियां थी त मुंहिंजी 3 महीना अॻु शादी अली गुल जतोई सां थी हुई ऐं मां उन जे घर रहंदी हुयसि, पर कुझु ॾींहं खां मुंहिंजो मुड़ुसु ऐं मुंहिंजा ॾेर मूंखे ज़ोर ज़बरदस्ती माइदा कुटींदा हुआ ऐं मुंहिंजो मुड़ुसु छोकिरो बाज़ आहे, मूंसां बि उहो ई छोकिरनि वारो कमु कंदो हुयो ऐं मुंहिंजा ॾेर बि मूंसां ज़ोरी ज़बरदस्ती कंदा हुया ऐं मां पंहिंजे वहशी मुड़ुस खां तलाक वठण लाइ कोर्ट में केस कयो आहे त ठारू शाह जो हबीबुल्ला बान आहे जेको मूंखे मौत मां धमकी ॾेई रहियो आहे त केस त हथु खणो ऐं मुंहिंजे मुड़ुस ॾे वापसि वञण लाइ थो चवे त वञो। जेकॾहिं मूंखे कुझु बि थियो त मुंहिंजी मौत जो ज़िम्मेवार हबीबुल्ला बान हूंदो ऐं मां मुंहिंजे सिंध DIG नवाब शाह खां मुतालबो कयां थी त मूंखे इंसाफ़ ॾेई तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी नाज़रीन, त ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।